आख़िरकार मूंखे पंहिंजी जान जी परवाह न आहे। जेकॾहिं हीअ मूंखे मारीनि था त भले मारे, पर तव्हांखे मूंसां हिकु वाइदो करणो पवंदो। सभ खां पहिरियों तव्हां चाचा खे सही सलामत घर पहुचाईंदो, ऐं ॿी ॻाल्हि त मुंहिंजी सोट गुलपरी जी ककर खां तलाक कराईंदो। ऐं टी अहम ॻाल्हि त तव्हांखे कूंज जी ज़िंदगी जी ज़मानत ॾियणी पवंदी। जेकॾहिं तव्हां इहे मुंहिंजी ॻाल्हियूं मञो था त तॾहिं ई मां तव्हांखे कूंज जो ॾसु ॾींदुसि। सोडला, तव्हांजी शर्तुनि ऐं सोच खां मूं अॻिते सोचे रखियो आहे, पर इहो सभु कुझु मां तॾहिं ई करे सघंदुसि जॾहिं तव्हां मूंखे छोकिरी जो ॾसु ॾींदो। मंठार इहो जेको रहसन आहे न, वॾो चाल पास माण्हू आहे। इहो कंहिंजो बि सॾण नथो थी सघे। तोखे ख़बर नाहे त इन नांग खे सॼी ज़िंदगी मूं तिरीअ ते खीर पीआरियो आहे, पर को छा ॾिठी? न्यापो कयो मास्टर ईअं पिठी ॾेई पी रहियो। हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त मुंहिंजी भेण खे मुंहिंजे हवाले कॾहिं था कयो? ककर, तूं ऐं तुंहिंजो सौट रहज़म सुभाणे शाम जो मुंहिंजी उताक ते अची छोकिरी खे वठी वञिजो। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।